हाणे पाण 6 सबक़ पढ़ंदासीं NIOS जे सिंधी सब्जेक्ट जो, जंहिंजो उनवान आहे बंधन। आखाणी नसर साहित जी हिकु अहिड़ी शाख़ आहे जंहिं जी शुरूआति माण्हुनि जी हयातीअ सां गॾु मंझि थी ऐं कहाणी चवण ऐं ॿुधण माण्हुनि जो प्राचीन सुभाउ। आखाणियूं पंहिंजे वक़्तु माण्हुनि जे जज़्बातनि, मुल्हनि ऐं समाजी पेचीदगियुनि खे हथु करण जूं कोशिशूं कंदियूं आहिनि। आखाणियुनि मंझि किरदार मिलंदा आहिनि जिन जे मन में पंहिंजी आज़ादीअ जे लाइ हिकु चाहना नज़र ईंदी आहे। शादी छोकिरे ऐं छोकिरीअ जे लाइ सामाजिक संबंधनि जी हिकु नई शुरूआति आहे। कहिड़ी बि रिश्ते में कॾहिं कॾहिं थियण वारी नंढड़ी ॻाल्हि त खिटपिट बि ॾाढी परे ताईं हली वेंदी आहे ऐं रिश्तनि जी गरमाइश ते हमेशह लाइ थधा छंडा विझी छॾींदी आहे। बंधन जी नाइका रूप बि ईअं ई कुझु सोचे रही आहे ऐं अहिड़ियुनि कुझु हालतुनि खे ॾिसी रही आहे। अहिड़े ई क़िस्म जे वीचारनि जी ओख ॾोख आहे सुंदरी उतमचंदाणीअ जे हिन बंधन आखाणीअ में। अचो हिन कहाणीअ जे मार्फ़त रिश्तनि जे मुंझारनि खे ॼाणण जी कोशिश करियूं। मक़सदु: हिन सबक़ खे पढ़ण खां पोइ तव्हीं बंधन कहाणी मनोवैज्ञानिक थियण जे कारणनि जो बयानु करे सघंदा, शहरी ज़िंदगीअ में ज़ाल मुड़िस जे हयातीअ जे हालतुनि जो वर्णन करे सघंदा, शहरी ज़िंदगीअ में फहिलाउ ऐं शादीअ जे थींदड़ असर जी व्याख्या करे सघंदा, कहाणीअ जे मूल संदेश जो पैग़ाम इज़हारे सघंदा, कहाणीअ जी भाषा शैलीअ ते टिप्पणी करे सघंदा, कहाणीअ जे तत्व जे आधार ते छंड छाण करे सघंदा। त हाणे बुनियादी सबक़। स्वामी: अलाए जे कहिड़नि संस्कारनि जी नोड़ीअ में ॿधल आहियां, न त बंधन त सभु टुटी चुका हुआ। मूं त सम्झियो हो उहा तूफ़ानी राति जा इलाही वण टिण किराए दिलि जी समूरी बस्ती उजाड़े वेई, सा ई आख़िरनि राति हुई। हिकु साल जे अंदरि ई अहिड़ी तूफ़ानी राति तव्हां लाइ बि अची वेंदी, मूं न थे ॼातो। कल्हो को ख़त पढ़ी ख़बर नाहे केॾो कुझु जो दिलि जी सतह ते पखिड़ियो पियो हो, सो कंहिं बिल्कुलु कची ज़मीन अंदरि समाइजी वियो आहे। ईअं पियो लॻे नई ताज़ी ज़मीन ते हल्की वसकार थी आहे। मंझाउंस भीनी भीनी ख़ुशबू पई निकिरे। शाल अञा बि घणो वसकार थिए, एतिरी वसकार थिए जो हिन शरीर जी बस्ती ॿुॾी वञे। लेकिन जुनून संस्कारनि में ॿधल हिन शरीर खे जो तव्हांजे दोस्त गोप नवनि ख़्यालनि जी रसीअ में ॿधी छॾियो आहे, सो केतिरा बि वहुकरा उन खे लोढ़े त सघंदा ई कोन। ख़बर अथव, हू जॾहिं पहिरीं पहिरीं मुंहिंजे पेकनि मंझि आयो तॾहिं छा चईं? रूप: तूं मरण थी चाहीं या जीअण? एतिरी हुजत जो हक़ खेसि तव्हां वटि मिलियो हो या संदसि पैदा कयल हो? इहो सभु सम्झण जी कोशिश पिए कयमि जो खिली चयाईं, इन तरह निरण में रेखाऊं ठाहिण सां ई पाण खे वीचारवान स्त्री कोन सॾाए सघंदीअ। अड़े तोखे कॾहिं चयमि मां वीचारवान आहियां? वीचारवान हुजां हा त पतीअ वटां हीअं धिकारजे? स्वामी वधीक कुझु चई न सघियसि। चप खे ॾंदनि जे विच में झले आंसू पी वञण जी सख़्त कोशिश कयमि, मगर आंसू उहे बि तव्हां वांगुरु ज़िदी अखियुनि जा चौखट छॾे गिलनि जे रस्ते ठाहे हलिया। गोप वटि एतिरी दर्दे दिल आहे या हर धारीअ स्त्रीअ जी वेदना कंहिं बि पुरुष जे दिलि जूं तारूं हमेशह ई तरह ई छेड़े विझंदी आहे, सो नथी ॼाणा। उन वक़्तु गोप
रुमाल सां पंहिंजो मुंहुं अहिड़ो त ज़ोर ज़ोर सां उघी छॾियो जो पलक मथे कंदे ई संदसि सूरज जहिड़ो ॻाढ़ो चहिरो ॾिसी शर्मसार थी वियसि। काश तव्हां वटां एतिरी हमदर्दी पाए सघां हा उन वक़्तु, गोप चयो। हिकु आफ़िस में हिकु ॿिनि क्लार्कनि जी जॻहियूं ख़ाली आहिनि। मूंखे खिल अची वई, पर जहिड़ो भॻल चूड़ियुनि जो आवाज़ु चयमि, नौकरी छा लाइ, कंहिं लाइ? पतीअ जी धिकारियल स्त्रीअ खे जीअण जो बि कोई हक़ कोन्हे, ख़ासि करे जॾहिं पाण ई पंहिंजे घर खे आग लॻाए आई आहियां। ॾुखिया लफ़्ज़, नोड़ी मन रस्ती, आख़िरनि मन पछाड़ी, वहुकरो मन धारा प्रवाह, पेकनि मन छोकिरीअ जे माइटनि जो घर, लोढ़े मन ॼारीहाण, मन खेतीअ खे जानवरनि खां बचाइण लाइ जेकी ॼारी हणंदा आहियूं न, उहो लोढ़े। ख़ैर हुन डिघो साहु खंयो। इहे तव्हां घोट कुंवार जा ज़ाती मसइला आहिनि, मां विच में नथो अचणु चाहियां। महिरबानी करे तव्हीं नौकरीअ लाइ हाउ करियो त मां तव्हांजी दरख़्वास्त ॾेई छॾियां। ॿिनि पलनि में गोप केॾो मुफ़ासिलो पुठिते मोटी वियो। तूं मां तव्हीं ताईं पहुचंदे बसि उहे ई 2 पल लॻसि। यादि अथव असांजी उहा प्रेम कहाणी, शादीअ खां अॻु जो किसो? तव्हां चयो, मूंखे तूं करे सॾु। उन ॾींहुं असीं हीराबाद में जबल भरिसां मीरनि जे कुभनि वटि बीठा उन्हनि अंदरि दफ़न थियल शख़्सनि ऐं उन्हनि जे प्रेम कहाणियुनि बाबति सोचे रहिया हुआसीं। मूं चयो, तव्हां बि 6 महीननि जे मुलाक़ातुनि खां पोइ तूं चवणु शुरू कयो, सो मूंखे ज़रा 6 साल त मुहिलत ॾियो। पर उहो पंहिंजाईअ ॾांहुं अॻिते वधण जो क़दम न हो, इन करे एतिरो वक़्तु लॻो। हाउ अॻिते वधणु पुठिते वञण खां काफ़ी ॾुखियो आहे, न त भला मूं सां जंहिं प्रेम जी ॾाकण ते चढ़ण लाइ हेतिरा साल लॻी विया, उन तां एतिरो तकिड़ो तव्हीं कीअं लही वञो हा, जो सरोज वटि वञण लाइ हेॾो ज़िद करे वेठा। उन तूफ़ानी राति जो मुंहिंजी हेॾी व्याकुलता ॾिसी बि तव्हां वटि न हमदर्दी उभरी सघी न रहम। प्रेम जी ॾाकण जा सभु ॾाका लहण लाइ बसि उहे थोरा ई पल काफ़ी हुआ। अड़े ही छा लिखी वेठियसि, तव्हां खां विछड़ण जे पोइ जी कहाणी लिखणु वेठी हुअसि। अलाए जे अॻु जा दास्तान कीअं दुहिराइजी विया, मगर अॼुकल्ह उहे अॻु जा दास्तान ई त मुंहिंजा बंधन पूंजी बणिजी रहिया आहिनि, जिन खे कंजूस जे खज़ाने वांगुरु रोज़ राति जो तन्हाईअ में वराए फिराए ॾिसण जी आदत पइजी वई आहे। गोप जी ॻाल्हि पिए कयमांव, हुन नौकरी त वठी ॾिने, पर हेॾनि माण्हुनि जे अॻियां वेंदे ॾाढी हटक पिए थी। लेकिन पहिरीं पघार मिलण खां पोइ ईअं लॻो ॼण गंगा जो जल थधो त ॾाढो हो, मगर टुॿी हणण सां हर पाप खां मुक्त थी वई हुअसि। तव्हां खां पैसनि घुरण जो बाक़ी जेको बंधन हो, उन खां बि मुक्त थी वयसि। हाणे ॿिए हिक बंधन खे टोड़ण में लॻी वियसि। पेकनि में रहंदे विछोड़े जो बोझ दिलि खे अलाए जे कहिड़ियुनि तरायुनि ॾांहुं धुकींदो थे रहियो। सॼियूं रातियूं, सभई ॾींहं बसि हिकु ई ख़्यालु सताईंदो थे रहियो, मां सरोज खां घटि ठाहूकी आहियां, घटि सुंदर आहियां, तॾहिं ई तव्हां मुंहिंजो स्वामी मुंहिंजी जीअरी लाश खे उरांघे सरोज ताईं पहुची वियो। मां पंहिंजे वारनि खे हार सिंगार खे ऐन सरोज जहिड़ो ठाहिण लॻियसि, मगर पोइ बि इहा कमी दूर न थी सघी। अलाए जे अंदरि ई अंदरि छा कुझु टुटो पियो हो,
जो सॼो ई न थे थियो। माज़ी वरी वरी का वांदी घड़ी ॾिसी अची नांग वांगुरु फूकूं ॾींदो हो। पतीअ खे ॿीअ स्त्रीअ खां रोकण जो तोखे अधिकार ई कहिड़ो हो? पतीअ ते त प्रेम जी डोर जो कब्ज़ो ई जाइज़ आहे। प्यार जी डोर जॾहिं टुटी चुकी हुई तॾहिं अनाज छॾे खलु मिलण जो हलियं। भला हू बि तोखे छो चाहे? छा रखियो आहे तुंहिंजी शिकिल में? ॾुखिया लफ़्ज़। धिकारियल मन घर मां कढी छॾणु, मुफ़ासिलो मन विछोटी यानी दूरी, कुबा मन मक़बरा, व्याकुलता मन बेचैनी, ॾाका मन सीढ़ी, पघार मन उजरो, तनख़्वाह, ठाहूकी मन वणंदड़ तमामु सुठी, ओरांगे मन लताड़े। लेकिन आरसीअ कॾहिं बि अहिड़ी गवाही छो की न थे ॾिने, सम्झ में ई न थे आयो। उन हूंदे बि जॾहिं ॾिठमि त तव्हांजो मन रातिया ॾींहुं सरोज वटि ई रहियो पियो आहे, तॾहिं चयमि जेको पखीअड़ो उॾामी चुको आहे उनखे वसु करण जी कोशिश कहिड़ी करियां। ऐं उन्हीअ बरसाति राति में जॾहिं तव्हां ज़िद करे सरोज जे जनम ॾींहं जी पार्टीअ में शामिलु थियण लाइ निकिरी विया, उहा कहिड़ी राति बणिजी पई। मूं तव्हांखे मुख सां कीन रोकियो मञां थी, मगर कंहिंजी व्याकुलता ऐं आंसुनि जा सैलाब छा कुझु बि नथा ॿुधाईंदा आहिनि। तव्हांजे हली वञण खां पोइ हवा जो हिकु हिकु झोंको कन वटि अची चई थे वियो, शादीअ जा बंधन बसि एतिरा ई ढिला आहिनि, बसि एतिरा ई। मन पुछियो त 4 फेरा छो था ॾियारिया वञनि, रजिस्टरनि ते सहियूं छो थियूं वरितियूं वञनि, ऐं माण्हुनि जा हशाम मेड़े अहिड़ी कची ॻंढ छो थी ॿधी वञे। मुंहिंजे अंदरि हिकु आग ज़िरकी उथी। उन आग खे लख मिनथू कयमि त ॿाहिरि अची घर तड़ जलाए छॾे, पर कुझु कीन थियो। अखियुनि मां अखूट बरसाति वसाइण खां पोइ बि इहा जान थधी न थी सघी। निंड फिटी पई। अकेलाईअ में ॾड़ ॾियण वारी हिकु ई साहेड़ी बि रुसी वई। ॿिए ॾींहं ते तव्हां सां छिती शींहण वांगुरु विढ़ियसि। काश उन महिल तव्हांखे कल्ह हुजे हा त उहा पंहिंजनि खां पाण खे जुदा सम्झण जी ॼर छा थींदी आहे। पोइ शायदि सारी ज़मीन जो पाणी मुंहिंजे मथां लुटाए विझो हा, या शायदि दिलि जो समूरो स्नेह अखियुनि मां वहाए मूंखे उन में धोई शीतल करे विझो हा। लेकिन उन महिल तव्हांजी दिलि सॼी हुई, सॼी छो भिणी हुई। सरोज जे दिलि जो साथ जो होसि। तव्हांखे ख़बर ई कीन पई त टुटल दिलि कहिड़े क़िस्म जो उजाड़ियल ॾीओ बणिजी पवंदो आहे। तव्हां रड़ करे चयो, मूंखे साथियुनि खां विछोड़ण वारी तूं केरु थींदी आहीं? हटी वञ मुंहिंजे मुंहं तां। तुंहिंजी शिकिल बि नथो ॾिसणु चाहियां। हाओ तव्हां उन्हीअ रूप खे अहिड़ा सख़्तु अखर चया, जंहिंजे विछोड़े में कंहिं वक़्तु त राति बि तरार जे धार जियां तव्हांखे घाए गुज़रींदी हुई, ऐं मां पंहिंजे दिलि जे ऊंदाहीअ मंझां भला कहिड़ी थी रोशनी पाए सघियसि। धीरे धीरे ॾाकण लही हेठि हली आयसि। पेर केॾांहुं वठी हलिया ख़बर कान पई। जंहिं वक़्तु सुर्त आई तंहिं वक़्तु पाण खे समुंड जे किनारे वटि पातुमि। लहरुनि मूंखे बाहुनि में वठण लाइ हिक ॿिए सां शर्तूं शुरू कयूं। ॾुखिया लफ़्ज़। हशाम मन भीड़, माण्हुनि जो हुजूम। मिंथू मन आज़ियूं निज़ारियूं। अखूट मन न खुटण वारी। छिती मन तिखी। उजाड़ियल मन विसामे वियल। जॾहिं इंसान खे पाण में समाइण खां नाबुरी वारे छॾींदो आहे, तॾहिं कुदरत खेसि सहारो आछींदी आहे।
मगर मां उनखे सहारो सम्झी सघां एतिरी अबोझाई बि मुंहिंजी तालीम मूंखां खसे वरिती हुई। कुदरत त इंसान खे बेसहारा करे ॼाणे, इंसान ई इंसान खे जीआरे सघंदो आहे। सहारो बणिजी दुख जे घड़ियुनि में खेसि पाण ते टेक ॾियारे बीहारींदो आहे। इहा ॻाल्हि काफ़ी देर सां मालूम थी, या इएं चवां मालूम त अॻु में हुई, न त तव्हांजो सहारो छो तलबिया हा। पर उन ॻाल्हि जो ज़ाती आज़मूदो तॾहिं ई थियो जॾहिं मां पेकनि में रहियल हुयसि ऐं गोप महसूस कयो त मूंखे नौकरी वठी ॾियण खां पोइ बि हू मूंखे पूरीअ तरह खिलंदो न ॾिसी सघंदो हो। हिकु भेरे दुखी थी चयाईं, तुंहिंजी ऑफ़िस ऐं मुंहिंजी ऑफ़िस जे विच में का कोहन जी विथी किन्हे, पोइ छो की न मूं वटि हली ईंदी करी। अलाए जे कहिड़े जज़्बे सबबा मां हुन जी हीअ घुर क़बूल करे वठियसि। शायदि कुझु तव्हां खां वेर वठण जी मुराद हुई, कुझु तव्हांजे दर्शन करण जी इच्छा हुई। पहिरियों भेरे तव्हांजी ऑफ़िस में ईंदे दिलि धुणीअ जियां धक धक करण लॻी हुई। शुक्र जो गोप जी मेज़ तव्हांजी मेज़ खां घणो परे रखियल हुई। मां रोज़ नवां वेस वॻा पहिरे तव्हांजे डिपार्टमेंट मां गोप सां गॾु निकिरी वेंदी हुयसि। पहिरीं पहिरीं त पंहिंजे पुठियां तव्हांजो बेपरवाह नज़रूं महसूस कंदी हुयसि, पर धीरे धीरे ॾिठमि उन्हनि में जलन अचण लॻी। हिकु ॾींहुं अचानक उहे घायल पर टुटल पखीअ जूं नज़रूं बणिजी पयूं। चाह पीअंदे गोप पुछियो, तूं अॼु एतिरी मुंझियल छो आहीं? लेकिन तुंहिंजे मुख ते हुई मुंझारो बि एतिरो सुंदर थो लॻे, जेतिरो जल जे फूकणे में सिज जो इंड लठ नुमाओ, जंहिं में गुनागूं रंग मुंझिया सुंझिया पिया हूंदा आहिनि। मूं कंधु मथे करे चयो, गोप मां तुंहिंजा केतिरा शुकराना मञिया। मूंखे भरम थी वियो हो त मां सुंदर कीन आहियां, विंदराईंदड़ कीन आहियां, ऐं तो केॾी महिल अची मुंहिंजे उन वहम खे दूर करे छॾियो, ख़बर ई कान पई। तो मुंहिंजी शिकिल जूं साराहूं कयूं, टाइप ते तकड़ियूं हलंदड़ मुंहिंजियूं आङिरियूं तोखे एतिरो वणियूं जो ज़रे घटि उन्हनि खे चुमी विझी हा। लेकिन तूं मूं लाइ पूॼा जी मूर्ति आहीं। मुंहिंजी आत्मा खे दुख जे उन्हनि वादियुनि मां खणी अची पहाड़ीअ ते मशाल बणाए रखण जहिड़ो महान कार्य तो ई कयो आहे। हुन बहकंदड़ मुख सां चयो, ॼाणी थी तुंहिंजे पतीअ खां शादीअ जी मोकल बि वठी चुको आहियां। हाणे ॾुखिया लफ़्ज़, अबोझाई मन भोलाई निमाणाई, इंड लठी मन सतरंगी, मुराद मन भावना, विंदराईंदड़ मन मनोरंजन कंदड़। शादीअ जे बंधन खे हू भली एतिरो ढिलो सम्झे, पर मां न सम्झंदी हुअसि। मुंहिंजो त सा आत्मिक प्रेम आहे, इहो छा काफ़ी नाहे? जेतोणीकि उन्हनि अखरनि जी खोखलाइप बि सम्झी थिए त बि चई वेठसि। सरोज लाइ बि तव्हां हिकु भेरे ईअं ई चयो हो, छो शादीअ खां पोइ आत्मिक प्यारु नथो थी सघे कंहिं छोकिरीअ सां? गोप वधीक सुलझियल दिमाग़ वारो आहे। हुन चयो, हिननि हालतुनि हेठि त मां आत्मिक प्यार खे का बि अहमियत नथो ॾियां। आत्मा ऐं जिस्म हिक ॿिए खां धार करणु भुल आहे, धोखो आहे, जो माण्हुनि खे बहकाइण लाइ त काफ़ी आहे, पर मूंखे अहिड़े धोखे खां नफ़रत आहे। मां सोचींदी हुअसि, चई, उन ॾींहुं चाह पीअण खां पोइ वापसि तव्हांजी ऑफ़िस में आयसि, मुंहिंजियुनि नज़रुनि धोखो कीन खाधो हो। तव्हीं बराबरि हिकु घायल पखीअ जियां मूं ॾांहुं निहारे रहिया हुआ। मां भला उन महिल छा थे करे सघियसि? अखियुनि में जल
मन में पीड़ा खणी मोटी रही हुअसि जो तव्हांजे सेक्शन वटां लंघंदे ॿुधमि किशोर जो नसीब बि फिटल चइजे। तव्हांजो नालो ॿुधी छिरक निकिरी वियो। रुमाल किराए छॾियमि। उहो खणण लाइ जीअं ई निउड़ियसि तीअं ई ॿुधमि का चूड़ियुनि जी झनकार जहिड़ी मिठी खिल खिली चई रही हुई, सरोज जी दोस्तीअ खे घणनि ई इन तरह ग़लति सम्झियो। संदसि शादीअ जे कार्ड ख़बर नाहे केतिरनि जूं मुरादूं मिटीअ में मिलाए छॾियूं हूंदियूं। मूंखे ॼण कंहिं जेल मां आज़ादु करे छॾियो। भायमि डुक पाए वापसि अचां, मगर नारी हमेशह प्यार जे खुले इज़हार खां टहंदी रही आहे ऐं भला टहे बि छो कीन। पुरुषनि खे जो संदसि खुलियो इज़हार वणे कीन। मां पंहिंजी ऑफिस ॾांहुं आयसि। इहो ई सोचींदी रहियसि त पुरुष खे फ़क़्ति संगत मां ढव न थींदो आहे, लेकिन फ़क़्ति शादीअ मां ई ढव थी वेंदो आहे, इहा बि हक़ीक़त नाहे। दिलि में चयमि, अगरि वरी कॾहिं घर वसायोसीं त मां तव्हांखे पंहिंजे सभिनी सखियुनि साहेड़ियुनि सां ख़ूब मिलण जुलण ॾींदसि। ऐं शाम तव्हांजो ख़तु मिलियो। बसि कहिड़ियूं टुटल तारूं गॾिजी वियूं आहिनि। छा थियो आहे कुझु सम्झ में ई नथो अचे। झूना पुराणा ॻायल न ॻायल अजीब राग पिया दिलि में हुरनि। तव्हां बि मूं जियां हिकु तूफ़ानी राति गुज़ारी आहे। दिलि जी बस्तीअ खे ज़मीन दोज़ थींदो ॾिठो आहे, उन लाइ ॾुख अथमि, पर रूप वरी कॾहिं जुदा न थींदासीं। इन्हनि अखरनि छा त झुमायो अथमि। जंहिं रोक खे बंधन थे सम्झियमि, उहो प्रेम हो, मुक्ति हुई। तव्हांजे इन्हनि अखरनि केतिरे पीड़ा खां मुक्त करे छॾियो आहे। कीअं ॿुधायांव, निंड जो नथी अचे सो गुज़रीअ खे वेही पननि ते पलटियो अथमि। हाउ असीं कॾहिं बि न जुदा थींदासीं। अलाए जे कहिड़ी तूफ़ानी राति में शादीअ जा बंधन एतिरो गिरगला थी विया। ख़त मिलण खां पोइ बि के घटि तूफ़ान कीन लॻा आहिनि। विझ जा चिमकाट बि इलाही थिया आहिनि। परह भाख कढे तेसिताईं हिन बत्तीअ जो केतिरो तेल जलंदो, इहा बि ख़बर कान्हे। विछोड़े जी राति जेका व्याकुलता हुई, उन खां कई भेरा वधीक व्याकुलता अॼु खणी वेठी आहियां। जीअं मंझि ॼाणां थी तव्हांजी बि अॼोकी राति दरियूं खोलींदे बंदि कंदे, बालकनीअ में बीहंदे किताबनि पढ़ंदे, कॿटनि सहेड़ींदे, अलाए जे छा छा कंदे गुज़रंदी। मगर सुबुह जी पहिरीं किरण सां गॾु इहो ख़तु खीर वारे हथां तव्हांखे मिली वेंदो। नवनि जो शुमार हूंदो जॾहिं तव्हीं ईंदा। उहा घड़ी बसि तसवुरु नथी करे सघां। पिरह फुटीअ जे पघरियल सोन खां बि सुहिणी हूंदी, सची हूंदी। लेखिका आहे सुंदरी उतमचंदाणी। हाणे सही जवाबु चूंडे लिखो। पहिरियों, ॿिनि पलनि में ई गोप केॾो मफ़ासिलो पुठिते मोटी वियो। इहो कंहिं चयो? गोप, रूप, सरोज या लेखक जी ज़ाल? रूप चयो त अड़े तोखे कॾहिं चयमि मां ख़ाल आहियां। वीचारवान, बेवकूफ़, नासमझ या व्याकुलता वारी? टियों सवाल, हिकु ऑफिस में हिकु ॿिनि क्लार्कनि जूं जॻहियूं ख़ाली आहिनि। इहो कंहिं चयो? गोप, सरोज, रूप या रमेश?